अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। गवर्नमेंट हाई स्कूल थाणो बुलाखान में 2010 में मैट्रिक ताईं गॾु पढ़ंदड़ शागिर्दनि पारां धर्मशाला में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते 2010 वारी बैच में पढ़ंदड़ शागिर्दनि वॾे अंग में शिरकत करे स्कूल में पढ़ण दौरान यादूं विरजायूं। उन मौक़े ते शागिर्दनि हिक ॿिए खे सिंध जी सक़ाफ़ती सुकड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया। शागिर्दनि हरीश कुमार, मुकेश कुमार, फैज़ान मेमण, मज़हर मेमण, नजीबुल्ला मेमण, साजिद खासकेली, साहिल मेमण, फयाज़ खासकेली, दिलीप कुमार सामनानी, साजिद नज़ीर मेमण, अनिल कुमार, डॉक्टर कपिल कुमार, अशोक कुमार, अब्बास खासकेली, विजय कुमार, अमरलाल, सिकंदर मेमण, शहबाज खासकेली, यासिन मेमण ऐं ॿियनि यादुनि जो विरजा कंदे चयो त स्कूल में पढ़ण दौरान यादुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। इहे यादूं सॼी उमिरि जो सरमायो आहिनि जेके दिलि ऐं दिमाग़ में हर वक़्तु महफ़ूज़ आहिनि। उन मौक़े ते सिंध जे सुरीले फ़नकार वक़ार मल्हा क़ौमी ऐं सूफ़ी गीत पेश करे शरीक शागिर्दनि खे जुमाए छॾियो। अखियुनि सां प्यारो नशे अखियुनि सां प्यारो नशे वठो दिल सां खपे अखियुनि सां प्यारो नशे भगवान मुझे सजदो तेरा मुझे सजदो मुझे सजदो जको इंसान जे पार न जन्म न जन्म बचन तो गया न जन्म बचन तो आज तेरी हो जाए आज तेरी हो ओ सदसे जो तेरा। उन मौक़े ते जिलानी ख़ानदान जे नौजवान पीर इज़्ज़त शाह जिलानी जे जनम ॾींहं जे मौक़े ते संदसि सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। रिपोर्टर कोहिस्तान न्यूज़ सर्विस टीम थाणो बुलाखान।